Assalamualaikum. Welcome again our YouTube channel Guru of MCQS. अॼु असां वधीक जेके असांजा सिंधी जा मोस्ट इम्पॉर्टेंट फेमस ऑथर आहिनि असां उहे डिस्कस कंदासीं। असां पहिरें लेक्चर में बि कुझु तक़रीबन 8-10 जेके फेमस ऑथर उन जे बारे में डिस्कस कयोसीं। असांजो अॼु जो पहिरियों जेको आहे ऑथर आहे अल्ताफ़ शेख। उनजी विलादत अल्ताफ़ शेख वलद मोहम्मद शेख, उन पीउ जो नालो मोहम्मद शेख हुयो। 14 नवंबर 1944 ते हाला में पैदा थियो ऐं संदसि सुञाणप जेको आहे सफ़रनामा निगार तौरु आहे। छाकाणि त अल्ताफ़ शेख जेको आहे सफ़रनामा तमामु घणा लिखिया आहिनि। हिन सफ़रनामा ते तमामु घणो कमु कयो आहे। सफ़रनामनि जा किताब 100 खां मथे छपियल आहिनि। असां हिकु डिटेल में हिन जा सफ़रनामा डिस्कस करे चुका आहियूं त अल्ताफ़ शेख कहिड़ा कहिड़ा जेके हिन जा मोस्ट इम्पॉर्टेंट सफ़रनामा लिखिया आहिनि। ॿियो असांजो ऑथर आहे त शेख हयाज़। शेख हयाज़ जो असुलु नालो मुबारकली शेख हुयो। इहो बि तव्हांजो इम्पॉर्टेंट MCQS आहे फॉर SST टेस्ट जे लाइ। ऐं वलद ग़ुलाम हुसैन शेख, हिन जो पीउ जो नालो ग़ुलाम हुसैन शेख हुयो। ऐं 2 मार्च 1923 ते शिकागो में ॼाओ। ऐं तालीम जेका हुई हिनजी उहा BA MA सिंध कॉलेज कराची मां कयईं ऐं सिंध यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर रहियो। त जेको हुयो शेख हयाज़ जेको सिंध यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर रहियो। ऐं हिन जो किताबु जेको आहे आतम कहाणी, किथे न पुछबो, थक मुसाफ़िर, इहे हिन जा मोस्टली किताब आहिनि। ऐं ॿिया कहाणी जा जेके हिन जा किताब आहिनि त पुनल खां पोइ सफ़ेद वेशी ऐं ख़तनि जो जेको मजमूओ आहे जी काक ककोरियां कापड़ी। हीउ ख़त संदसि उन मजमूए मां ॾिजे थो जेको हिन मोहम्मद इब्राहिम जोयो ॾांहुं लिखियो हुयो। इहे हुन जा 2-3 जेके इम्पॉर्टेंट बुक्स हुया असां डिस्कस कयासीं। ऐं हिन जेका वफ़ात थी हुई उहा थी हुई 1997 में। ऐं हिन जी क़बर जेका आहे बिरशाह में करार ढंढ जे कप ते आहे। हाणे असां हलंदासीं जेके असांजा मोस्ट इम्पॉर्टेंट फेमस पोइट्री जे हिसाब सां, शाइरी जे हिसाब सां जेके ऑथर्स आहिनि जे मुख़्तलिफ़ शाइरी ते, बैत ते, गज़ल ते, वाई ते कमु कयो। ऐं जीअं शाबुल बेले साहब बैत ते तमामु घणो कमु कयो आहे त उन जे बारे में लिटिल बिट उनजो इंट्रोडक्शन पढ़ंदासीं। शाह अब्दुल लतीफ़ मटियारी ज़िले में पैदा थियो ऐं उहो 1102 हिजरी 1690 ईस्वी में ॼायो। इहा तव्हांखे डेट बि यादि रखणी आहे त हिजरी कहिड़ो साल हो, हिजरी ऐं ईस्वी जो कहिड़ो साल हुयो। त हिन जो पीउ जो नालो हुयो शाह हबीब हुयो। ऐं हिकु रवायत आहे त शाह साहब उमी बि हुयो, हुनखे उमी जे नाले सां बि सॾियो वेंदो हुयो। शाह साहब वटि 3 किताब मशहूरु हूंदा हुआ पाण सां, पोइ क़ुर शरीफ़ ऐं मौलाना रूमी जो किताबु ऐं अब्दुल करीम बलोडी जो रिसालो। शाह अब्दुल लतीफ़ वटि इहे गॾु हूंदा हुआ। शाह अब्दुल लतीफ़ जा असां 30 सुर डिटेल में डिस्कस करे चुका आहियूं त शाह साहब कहिड़े सुर में कहिड़े शइ जो ज़िक्र कयो आहे। जीअं आहे त नूर जाम तमाचे जो ज़िक्र शाह साहब सरो किदारो में कयो आहे। त इहे मुख़्तलिफ़ असां शाह साहब जा असां 30 सुर बयानु करे चुका आहियूं। त हिन जी जेका वफ़ात थी हुई 14 सफ़र 1165 हिजरी 1752 ते थी। इहो बि तव्हांखे इन जी डेट यादि रखणी आहे त जेके मोस्ट असांजा फेमस शाइरी जा जेके ऑथर आहिनि उनजी जेकी पैदाइश आहे, उनजी डेट आहे त उहे तव्हांखे यादि रखणी आहे। ॿियो असांजो आहे ऑथर मियां सरफराज़ कलोड़ो साहब। हिन जी विलादत जेका हुई 1751 ते हैदराबाद में थी। ऐं वालिद जो जेको नालो हुयो ग़ुलाम शाह कलोड़ो हुयो। ऐं वफ़ात जेका हुई हिन जी 1770